पंहिंजे बाबे सां गॾु आई मके पाक जी पिड़ीअ में उते हिकिड़ी माई जंहिंजो नालो हो उरैबा उरैबा उन वापार में हुई उहा उरैबा ख़रीद कई कुबरा जे बाबे बीबी खुदैजतुल कुबरा जे बाबे सां ई उहा उरैबा नाले औरत ई उहा ख़रीद कई उन खे नंढड़ो ॿारु हुयो चए त मां हे ॿारु न वठंदोमांइ बाक़ी हे औरत मां ख़रीद थो कयां हुन उहा औरत ख़रीद कई जेको नंढड़ो ॿारु हो उनखे वापारी छा कयो ॼंग खां वठी या उबतो खणे जीअं तंहिंजे करे चवंदा आहिनि त कुकिड़ खे बि ॼंगनि खां वठी उबतो करे न खणिजे हुनखे ईअं उबतो खणी हलियो हिकु उबतो ॿियो अमड़ खां जुदा ॿार अर्श ॾारींदड़ रड़ियूं कयूं उन उरैबा जे पुट अमा ख़दीजतुल कुबरा एतिरी त मालदार हुई जो सॼो जिस्म अतर जेको हुयो उहो सोन सां ढकियल हो माना एॾो सोन हो कपिड़नि जे मथां ताज में सरी मंझे हर शइ ते एतिरो सोन लॻल हो जो सॼी सोन सां ढकियल हुई तमामु ड्रौड़ी थी उन वापारी वटि पहुती जेको ॿारड़े खे ॼंग खां वठी खयूं पियो वञे चयसि त इहो मूंखे ॾे जॾहिं हे सोन सां सॼी भरपूर ॾिठईं सोन में ढकियल ॾिठईं तॾहिं हुन एॾो वॾो वाक उन ॿारड़े जो ॾिनो जो सॼी पीढ़ी में कंहिं हसीन औरत जो कंहिं ॾाढे मुड़ुस ग़ुलाम जो बि एतिरो न थी रक़म बीबी साहिब उहो यकदमि ॾेई उहो ॿारु ख़रीद कयो उहो ॿारु वठी आई केरु वठी आई बीबी ख़दीजतुल कुबरा जंहिंजो ॼाटो केरु थियो शहनशाह अली मुर्तज़ा जंहिंजी न्याणी केरु थी बीबी फातिमा सलामुल्लाह अलैहा पर उहो जेको वठी आई उनजो नालो मैसरा हो मैसरा जेको अमा जो ग़ुलाम हो जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां वापार ते वियो हो काॾे शाम जे मुल्क बि जंहिं अची ॿुधायो अमा खे त हे रंग थिया हे ॻाल्हियूं थियूं हाणे उन शहर खे छॾियूं था अॻिते था हलूं हाणे हा उहा ॻाल्हि कंदासीं मुंहिंजा सोण उन अमा ज़हरा जन्नतुल मौला में यानी मके पाक में पाण फरमायूं जन्नतुल मौला में जेके दफ़न थींदा उहे सभु जन्नती आहिनि ऐं जन्नतुल बकिया में अमा फातिमा जी मज़ार आहे ऐं उते इमाम हसन जी मज़ार आहे इमाम ज़ैनल आबदीन जी इमाम बाकर जी ऐं इमाम जाफ़र जी ऐं हज़रत अब्बास जेको हुज़ूर साईं जो चाचो हो उन जी उन जन्नतुल बकिया में पाण फरमायूं जेको जन्नतुल बकिया में पूरियो वेंदो उहो बि जन्नती आहे जेको जन्नतुल मौला में पूरियो वेंदो उहो बि अलाह साईं ज़ियारत कराई उन मज़ार जी अमा ख़दीजतुल कुबरा जी मज़ार जी जन्नतुल मौला में ऐं उन जे मथनि ऐं पासनि खां न बाड़ लॻल आहे तार उन खां परे क़दमनि जे पासे ॾांहुं बि क़ुर बि क़दमनि जे पासे ॾांहुं बि पर उहा बि जेका मज़ार में लहद में लाथी वई बि मुंहुं मुबारक जेको हुज़ूर ॾियो ऐं होॾे मुंहुं न पई करे काबे ॾे अली साईं मुंहुं करे पियो त न पियो पोइ वही आयो त तव्हां होॾां थियो कॾहिं पंहिंजे वर खे पुठी न ॾिनी आहे उन शहनशाह जी जेका शाह उन बीबी पाक जी जेका शहज़ादी फातिमा ज़हरा उन जो जेको मजाज़ी ख़ुदा हो उन जो मजाज़ी ख़ुदा हो अली क़दम मुबारक रखे बीबी फातिमा जे क़दमनि जे मथां वरी क़दम रखे अली साईं बीबी फातिमा अचे त अली हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उथी बीहे पर जे वरी अली साईं अचे त बीबी फातिमा उथी बीहे इहो बि त को शान आहे न जे अमा फातिमा अचे त हुज़ूर उथी बीहे जेकॾहिं वरी अली साईं अचे त अमा फातिमा उथी बीहे उन शहनशाह जे शान में ॿ टे मिसरा आहिनि अर्ज़ु कयो त या अर्ज़ु कयो त अमा ईसा खे उखरुज जी मंझां काबे हिदायत थी अमा ईसा खे उखरुज जी मंझां काबे हिदायत थी अली जी खे उदखुल जी हिते हासिल सआदत थी ख़ुदा जे ख़ासि घर में ई वली जी ही विलादत थी जिते शहन संदो ई शाह ॼायो उत शहादत थी सितारनि में लॻे चंड ख़ल्क़ में मौला अली खावर ज़िलहु ज़ामिन ज़ईफ़न जो अली बातिन तोड़े ज़ाहिर तहूरा जो अताई या तबतीनत अली ताहर ज़िलहु ज़ामिन ज़ईफ़न जो अली बातिन तोड़े ज़ाहिर चवे थो त बिरादर पाक मोहम्मद जो अबू तालिब उहा जंहिं बीबी ख़दीजतुल कुबरा जो हुज़ूर साईं सां निकाह पढ़ियो हाँ हुज़ूर साईं जो निकाह जेको आहे उहो हज़रत अबू तालिब पढ़ियो ऐं जन्नतुल मौला में जाते बीबी ख़दीजतुल कुबरा आहे उन मुक़ाम में साईं जन बि मदफून आहिनि केरु हज़रत अबू तालिब जो नालो असुल में इमरान आहे जेको अली साईं जो बाबू आहे ऐं अबू तालिब हुनजो लक़ब आहे ऐं उन हुज़ूर जो निकाह पढ़ियो पर जे अॼुकल्ह जो मुलो चए त इहो मुस्लमान न हो त पोइ इन खे हैफ़ न हुजे जेको आख़िरी ज़मा पैगंबर जो निकाह पढ़ियो उहो मुस्लमान न हो तौबा नऊज़ चए थो बिरादर पाक मोहम्मद जो अबू जंहिंजो अबू तालिब जिस्म साॻो लहम साॻो करीमन जो हिको कालिब अबू हसनैन जो हैदर सठा जनती रतश नालब ज़फरमंद ज़ौज ज़ोहरा जो अली असदुल्लाहुल ग़ालिब इस्म नूरी जिस्म नूरी नकाहत खां अली ॿाहिर
ज़िलहु ज़ामिन ज़ईफ़न जो अली बातिन तोड़े ज़ाहिर शहनशाह फरमायो त सभई दर बंदि कयो जेके का मस्जिद में दर आहे शहनशाह अली मुर्तज़ा जो दर खुलियल रहियो हाणे दर खुलियल उन वक़्तु को पंहिंजो मोटर सिस्टम कोन हो त अंदरि घरनि में पाणी हो ज़रूरु ॿाहिरि पाणी भरण वेंदा हूंदा न माना अली नजासत खां नकाहत खां हर गिलाज़त खां पाक हो उहो मस्जिद नबी मज़ा ईअं अची वञी पियो सघे पर ॿिया असां बि न वरी दरियूं उन्हनि खोलियूं त महबूब जी ज़ियारत कयूं पाण दरियूं बि बंदि करायूं रुगो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी दरी खुलियल रही अली साईं जन ॿाहिरि विया आया पुछा कयूं असाबनि ॿुधायो त दरियुनि जो बंदि करण जो हुकुम मिलियो आहे पाण हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत अक़दस में आया पुछा कयूं शहनशाह फरमाइस त तुंहिंजी दरी ऐं असांजी दरी त क़यामत ताईं खुलियल आहे तो वटां ई त माण्हुनि खे फैज़ मिलंदो मूंखां तो वटि फैज़ तो वटां ॿियनि खे ऐं बहादुरी जी हद इहा आई ताक़त जी हद इहा आई जो बीबी फातिमा बिन असद अली साईं जी अम्मा हिकिड़े ॾींहुं पथर पियो दरवाज़े ते चए त तुंहिंजो बाबो अचे ऐं अली साईं जन तमामु सगीर सनी में हुजनि नंढड़ा हुजनि ऐं अली तुंहिंजो बाबो अचे त हे पथर परे करायूं जो घाटी मां दर जो साम्हूं लॻे थो पाण वठी पथर खे परे उछलियो त हैरान थी वई अम्मा संदन हैरान थी वई त हेतिरो चए त इहो कीअं चए मां छा हे पथर छा तूं मूंखे नथी सुञाणे छा तूं जॾहिं नंढड़ी हुई बाग़ मां जेतिरो शींहुं आयो हो तो ॾे चए हा पोइ उते को माण्हू ॾिठो जेको शींहं खे कन खां वठी परे करे वियो हो मूं ॾे ॾिसी चएसि त बेशक उहो तूं आहे बेशक उहो तूं आहे एॾा बहादुर चए थो ज़राचा ज़ाल ज़ोरावर कया फरखंद फतेह फरफर ज़राचा ज़ाल जीअं तव्हांखे अॻु में मां ॻाल्हि ॿुधाई ईरान जा पहलवान आहे ज़राचा ज़ाल ज़ोरावर कया फरखंद फतेह फरफर अची अंतर ऐं मरहब खे पसी गाज़ी लॻी गर हिमत जी हा हैबत सां लुटी ख़ैबर ॿधी बरबर हुयो हसवार दुल जो सदा समसाम खे सरसर कंदो मुश्किल कुशाई आहे अली मैदान जो माहिर ज़िलहु ज़ामिन ज़ईफ़न जो अली बातिन तोड़े ज़ाहिर गवासी हल अनाजे बहर जो आलिम अली अकमल गवासी हल अनाजे बहर जो आलिम अली अकमल अली मज़हरुल अजाइब वा उर्वतुल उस्का उचो अजमल यदे मौला वजहुल्लाह लिसानुल्लाह लक़ब अनमल शिकन सैफ जन सफदर बहादुर बेरिया अफजल पर अली जी निस्बत जंहिंसां थिए जंहिं घोड़े ते सवार थियनि जंहिं दुलदुल ते असवार थियनि उहा दुलदुल बि ज़मीन जे हेठां वारी शइ ॾिसी सघे पाण हिकिड़े भेरे दुलदुल ते असवार आहिनि अचनि था पिया सरदार इमामनि जा सरदार अचनि था त हिकिड़ी जाइ ते दुलदुल बि ऐं सुम्हण लॻी पाण फरमायूं त हिते खोटरियुनि त उते हिकिड़ी वॾी छिप आई उहा जो कढनि त उनजे हेठां हिकिड़ी नींगरी पई आहे नींगरी आहे पर ज़िंदा वेठी आहे जंहिं वटि हिकिड़ो हुनजो पंहिंजो अंगूर जो हिकिड़ो वण आहे उन मां जो अंगूर थी खाए पुछेसि त छा चए मूंखे बाबे वारा हिते ओछले पूरे विया हा छो त अरब जीअरे पूरींदा हा अलाह जी ज़ात मूंखे मेओ खाराए ज़िंदा रखियो आहे माना अली त मज़ार अजाइबो पर जंहिं दुलदुल ते असवार थियनि उहा बि ज़मीन जे हेठां उन जी बि नज़र पहुचे पई छो त निस्बत जो अली सां हस न चवे थो त गवासी हल अनाजे बहर जो आलिम अली अकमल अली मज़हरुल अजाइब वा उर्वतुल उस्का उचो अजमल यदे मौला वजहुल्लाह लिसानुल्लाह लक़ब अनमुल शिकन सैफ जन सफदर बहादुर बेरिया अदुवंते अली काहिर ज़िलहु ज़ामिन ज़ईफ़न जो अली बातिन तोड़े ज़ाहिर फ़कीरा फैज़ ही तलबियो फसाहत फ़हम दे फाइक लक़ब लालण लिताफ़त सां लिखां हैदर संदा लाइक कवि क़ुरान ते क़ाइम कज़ा जो मुर्तज़ा मालिक शुजा शेरे ख़ुदा जे शान जो ही शेख आशाइक वसीलो बे वसीलन जो अली वरियाम जी वाहर ज़िलहु ज़ामिन ज़ईफ़न जो अली बातिन तोड़े ज़ाहिर अबा अली खे अबू तुराब जो लक़ब आयल मिट्टी जो अबू हे काइनात में जो कुझु ॾिसो था हे कपिड़ो बि मिट्टी में जऊं आयो हे असांजो खाधो पीतो असांजो हार सिंगार असांजूं सुवारियूं जो कुझु आराइश आहे जो कुझु असां इस्तेमालु कयूं था सभु मिट्टी मां जो आयो आहे ऐं वरी मिट्टी में वेंदो ऐं मिट्टी जो अबो केरु आहे अली आहे उन मिट्टी जो अबो अली आहे ऐं चवणी आहे औरत जी ज़ात ईअं चवंदी आहे त मुंहिंजे कहिड़े अबे जो कमु आहे ईअं न इन मिट्टी जो अबो अली आहे यार जंहिंजी अली सां अदावत आहे उन सां पोइ इहा अमर बि पाण अली बुग़्ज़े अली अहिड़ी गिलाज़त आहे अहिड़ी नकाहत आहे अहिड़ी माना गंदगी आहे जेको बुग़्ज़े अली रखे थो 40 साल जे आबे ज़मज़म सां तड़ करे तॾहिं बि उनजो जिस्म पाक न थी सघंदो माना अली सां बुग़्ज़ रखण वारे जो हे शहनशाह मौला जो शान हाणे उन सरदार दो जहान जी न्याणी जो बि किसो तव्हांखे ॿुधायूं हा भाई इहो किसो शेर पोइ आख़िरी दुआ इहो ई शेर ॿुधाइबो हा इहो हा वॾो किसो आहे या ख़ुदा तौफ़ीक़ ॾे तूं ज़हन नाक़िस ऐं ज़ुबान खे
या ख़ुदा तौफ़ीक़ ॾे तूं ज़हन नाक़िस ऐं ज़ुबां खे बाअदब थी मूं निभायां पाक बीबी जे बयां खे बावज़ू थी बा फज़ीलत दान आणियां दास्तां खे आसनागर जंहिंजो मुरसल कहिड़ी ताक़त नातवां खे जन्नत थी जागीर अता जंहिं ख़ासि नेमत आ ख़ुदा जी कुर्रत इनी सा न्याणी आ नबी नूरल हुदा जी क़िबला साईं मूंखे शौक़ु हो त मां बीबी फातिमा ज़हरा जे शान में शेर लिखां 3 महीना मूंखे दिलि में इहो ख़्यालु थिए त शेर लिखां पर न पियो लिखी सघां अदब पियो थिए त मां लिखां छा पाक साइण जे नाले ते लिखां छा जॾहिं इहो शेर लिखयुमि तॾहिं मां पारे हिकिड़े बेहूदे बदकार बेकार माण्हू खे अल्लाह जी ज़ात राज़ी थी पई सदके ख़ातून जी चादर जे सदके उन जी रिदा जे मूंखे अल्लाह पाक जी ज़ात मदीने घुरायो मदीने वारे साईं मदीने घुरायो ऐं ज़ियारतूं बि ईअं करायूं जो कंहिं जेके 7 हज करे आया क़िबला उन्हनि खां वधीक ज़ियारतूं थियूं माना दरवाज़ा ॻणणु मस्जिद नबवी जा मस्जिद हराम जा या जेके ज़ियारतूं उहे चङी तरह ॾिसणु मज़ारनि जी जाच लाइणु त हीअ कंहिंजी आहे हीअ किथे आहे फिलानो दरवाज़ो जेको आहे उन में दर केतिरा आहिनि छो त जीअं बाबे फहद जेको आहे उहो 22 नंबर दरवाज़ो आहे किंग फहद गेट उहो उन में नंबर त हिकु आहे 22 पर उनखे दरवाज़ा आहिनि 7 35 नंबर दरवाज़ो आहे जीअं उस्मान बिन अफ़ान त उन में दरवाज़ा आहिनि 5 हूअं 44 आहिनि दरवाज़ा बाबे सलाम पहिरियों आख़िरी बाबे बकिया पर जे वरी छो त अना मदीनतुल इल्म वाली बाबु आहे मां इल्म जो शहर अली हुनजो दरवाज़ो आहे इहे दरवाज़ा 110 अब्दुल अली जे इस्म जी ऐं मस्जिद हराम जेका माना काबतुल्लाह वारी जेका मस्जिद आहे उनखे वरी 92 दरवाज़ा आहिनि हुज़ूर सलातो सलाम जन जे इस्मनि सां मुंहिंजा साईं वॾो राज़ आहे अलाह जो हाणे उन बीबी पाक जे शान में शेर लिखियो जंहिंजे सदके असांखे मदीने मुनवरा जी ज़ियारत थी पर अलाह महिरबानी इहा कई जो जुती का बूटड़ो कराची में लाथो त वरी कराची में पातो ऐं उन खां पोइ ईअं थियो जो असांजी जेका उॾाम हुई उहा बि कराची टू मदीना आई वरी वापसी बि मदीने खां कराची माना जिदे ॾऊं न वञणु थियो छो त मुंहिंजो पुटु हुयो एयरफोर्स में उन इहा कोशिशि कराई त जीअं अबो कुराड़ो माण्हू आहे तकलीफ़ न थिएसि पर मदीने वारे साईं वॾी महिरबानी कई ज़ियारतूं ॾाढियूं करायूं उहो उन यार जी मर्ज़ी आहे त कीअं थो ज़ियारतूं कराए के त जन्नतुल बकिया जे दरवाज़े तां बीही मोटिया वञनि पिया त के वरी अंदरि सभु ज़ियारतूं पिया कनि के कीअं उहो पंहिंजे नसीब ख़ासि ख़ुशबू सेब जी मेराज वारी राति आई महबूब करीम अलैहिस्सलाम मेराज ते विया जन्नतुल फिरदौस में विया उते ॾिठऊं त कसरे खदीजतुल कुबरा बीबी खदीजतुल कुबरा जी माड़ी ॾिठऊं उन में अंदरि दाख़िल थिया सूफ़ जो वण हुयो उन में सूफ़ जो मेवो हो हज़रत जिब्राइल अर्ज़ु कयो त इहो सूफ़ खाओ पाण उहो सूफ़ खाधऊं पाण था फरमाइनि जॾहिं बीबी फातिमा ॼाई असांखे उन सूफ़ जी ख़ुशबू ईंदी आहे जेको जन्नत में खाधो होसीं अमा फातिमा में ख़ासि ख़ुशबू सेब जी मेराज वारी राति आई पाक दुख्तर जे अचण सां ॼण उहा मेवात आई ज़ुल्ज़का पोशाक पहरे ज़ुल्हया जी ज़ात आई मोर सीरत मुस्तफ़ा जी ॼण नबी जी नात आई पाक साइण जी ही सूरत साफ़ सादिक बासफ़ा जी उन जी आमद ते उथण हो सुन्नत मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी अचे पी उथी बीहे या सुन्नत आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी नबी सरदार 5 वक़्त 5 निमाज़नि सां कॾहिं अॻियों कॾहिं निमाज़ जे पोयों अमा फातिमा जे घर वेंदा हुआ पोइ ईअं फरमायूं त जे असां हिकु टाइम ते वञूं रुगो अॻु त पोइ सुन्नत थी तंहिंजे करे कॾहिं अॻु में वेंदा कॾहिं पोइ वेंदा मुंहिंजा साईं अर्ज़ु कयो त मोकिले मेवो मिठो जंहिंजे ख़ुदा खोराक जो बि रब रवानो थो करे परवर वॻो पोशाक जो बि नाई ज़ाए जो उनखे अमुरा मालिके लौलाक जो बि रंज बीबी फातिमा जो रंज थी रब पाक जो बि बीबी फातिमा जो रंज हुज़ूर फरमायो अलाह जो रंज आहे अली जो रंज जंहिं अली खे रंजायो पाण फरमायो मूंखे रंजायो जंहिं हसनैन खे रंजायो मूंखे रंजायो जंहिं फातिमा खे रंजायो हुज़ूर साईं फरमायो जंहिं बीबी फातिमा खे रंजायो तंहिं ॼण त अलाह खे रंजायो हिकिड़े भेरे अबू लहब जेको ज़ाहिर में हुज़ूर साईं जो चाचो उहो दावत ॾियणु आयो चयऊंसि त तव्हां बचम सुधा असांजी दावत क़बूल कयो हुज़ूर जन दावत क़बूल कई ओॾे रवाना थियनि पिया अमा फातिमा अर्ज़ु कयो त बाबा हू वॾा मालदार आहिनि वॾा ज़रदार आहिनि उन्हनि खे कपिड़ा भला हूंदा उन्हनि खे ॻह भला हूंदा असां मिसकीन आहियूं असांजी सकीम हालत आहे पाण फरमायूं त असांखे उहे दावत ॾेई विया आहिनि हलणो पवंदो अम्मा वटि हिकिड़ो वॻो आयो हबशा जे सरदार जो एॾो त क़ीमती ऐं बेशबहा हुयो न हो उहो हज़रत सलमान फारसी खे ॾिनो विकिणी आयो उन मां जेका रक़म थी उहा ग़रीबनि मां ख़ुदा वास्ते विराए पाण खे चतनि लॻल कपिड़ा हुन वरी अबू लहब घर चयो त जॾहिं रसूल करीम अलैहिस्सलाम जा ॿचड़ा तव्हां वटि अचनि उन्हनि जा कपिड़ा जेके आहिनि फाटल हूंदा चतनि लॻल पोइ तव्हां ताड़ियूं वॼाए नौज़ बिल्लाह मिना उनखे रुसवा कजो
जीअं उहे रुसवा थियनि उहा ख़बर न हुई हुनखे त रुसवा तव्हां थींदव या मदीने जे सरदार जी न्याणी थींदी अमा साईं जीअं पोती जेके चती लॻल कपिड़ा उन्हनि मां एॾियूं त नूरानी लाटूं निकितियूं एॾियूं नूरानी लाटूं निकितियूं जो अबू लहब जूं जेके बि औरतूं सभु बेहोश थी किरी पयूं अबू लहब इंतज़ारु कयो बाननि खे चयईं मूंखे ॿुधाइजो ख़ुशख़बरी अचे केरु सभु छड़ियूं पयूं हणनि नेठि हिकिड़ी मुस्लमान औरत टपी उन खे चयईं असांजे घर जो वास आहे लही आहे उहा जो वञे त भले सभु बेहोश पयूं चवनि त मुस्तफ़ा जी न्याणी रौनक अफ़रोज़ आहे बाक़ी ॿियूं सभु तुआरियूं फुरड़ियूं थियूं हणनि पयूं रुसवा पियो करे मुस्तफ़ा जी न्याणी खे पर रुसवा पंहिंजूं ॿार ऐं पाण थियो Created with free version for non-commercial use. तूं ज़ाल बि सां दिलि ज़हरा जी ज़ौजा जेसीं हेठी ज़िंदा न आहे शामिल हद शरा जी चयसि त मुंहिंजी न्याणी जेसिताईं तुंहिंजे घर में बि शादी न कजो मुंहिंजा साईं चए थो सिर ते सूंहें ताज सोनो ऐं जुती जंहिं सोन वारी सा नबी सलेमान जाई मोर मिठड़ी माहे पारी सा बि दासी दर बतूली थी तबानी ॾे बुहारी हित खजी खाबड़ विहाणो हुत जन्नत जागीर सारी हे रिवायत आहे रहबर शाह मर्दा मुर्तज़ा जी मालिकाणी जन्नत मंझी राज राणी सबर रज़ा जी मुंहिंजा साईं हिकिड़े भेरे शहनशाह अलियन मुर्तज़ा बि महफ़िल में वेठा मदीने जे सरदार हिकिड़ो किसो ॿुधायो पाण फरमायूं त हज़रत सलेमान जेको नबी हो उन जी न्याणी खे मथे ते सोनो ताज हूंदो हो पेरनि में सोनी जुती हूंदी हुई हलंदी त हिकु सोनी सिर ते पेर रखंदी हिकु रोटी सिर ते इहो किसो अली साईं बि ॿुधो जॾहिं घर ॾे उथी रवाना थिया तॾहिं दिलि में ख़्यालु आहिनि त हज़रत सलेमान त असांजे नबी जो ग़ुलाम आहे उन ग़ुलाम जी न्याणी खे हेॾो ठठ ऐं मुस्तफ़ा जी न्याणी खे खजी जे खाबड़ जो विहाणो ऐं हिकु Created with free version for non-commercial use. माना सादड़ो सामान इहो ख़्यालु कयो हाणे अली त मज़ार लाजाइबो इहा ख़बर ई ॿुधण वारो चवंदो त होॾो चओ था त अली मज़ार लाजाइबो आहे पोइ इहो ख़्यालु छो कयईं अबा हिकिड़ी थींदो आहे रम्ज़ ॿियो थींदो आहे राज़ रम्ज़ छा आहे राज़ छा आहे राज़ इहो जो किन्यान जे शहर में हज़रत याकूब अलैहिस्सलाम वेठो आहे शहर जे ॿाहिरियां किन्यान जे खूह में भाइनि हज़रत यूसुफ खे फिटो कयो त हिनखे ख़बर न पई चयऊंसि त बगड़ मारे आहे त रोई रोई पंहिंजो नूर निचोए छॾियईं ऐं 1600 मैल परे जॾहिं मिस्र में जाऊं कायरा में जाऊं बादशाह थिए थो ऐं उतां बिन्यामीन खे चोलो थो लाहे ॾे त हिते हिन जो नूर थी थो वञे ख़ुशबू थी अचेसि चए थो त मुंहिंजो पुटु थो अचे पियो हाणे हो छा हो त हो छा हुते खूह जे ॿाहिरां शहर जे ॿाहिरां खूह जी ख़बर न पई पए पोइ 1600 मैलनि ते ख़बर छो पई पवे गहे बरतार में आला नशीनम गहे बर पुश्त पायरा न बीनम कॾहिं अलाह जे प्यारनि जी आसमान ते नज़र पवंदी आहे कॾहिं पेर जी पुठी जी बि ख़बर न पवंदी आहे छो त इहो आहे राज़ जेका Created with free version for non-commercial use. रम्ज़ जो आसमान ते ख़बर पए पई हाणे इहो राज़ रखियो अली साईं छो त इन में रम्ज़ इहा रखियल आहे त मां जहिड़े बेकारनि ऐं बदकारनि खे कीअं ख़बर पए बीबी फातिमा जे शान जी तंहिंजे करे इहो अली साईं ख़्यालु कयो पोइ राति जो ख्वाब में ॾिसे जन्नतुल फिरदौस में त कसरे फातिमा ज़ाहिर आहे उन में दाख़िल थियनि था 2 सोनियूं कुर्सियूं आहिनि हिक ते अमा फातिमा आहे हिकु ख़ाली पई आहे अली साईं उन ते वेहनि था ख्वाब में पंजतन पाक जो ख्वाब बि सचो हूंदो आहे मिठा साईं जीअं उन ते वेहनि था तीअं पाण खे उन जो ख़्यालु थियनि थो पाणी तलबनि था बीबी फातिमा हुकुम थी करे उहो कनीज़ बानी पाणी खणी आहे त हिकु नींगर पाणी खणी आई जंहिंजे मथे ते सोनो ताज हो पेर में सोनी जुती हुई पोइ पुछियां अली साईं पुछियो त हीउ केरु आहे चई हज़रत सलेमान जी धीउ आहे जेका असांखे बानी थी मिली आहे इहो राज़ इहा रम्ज़ ज़ाहिर थियणी तॾहिं त अली साईं इहो ख़्यालु कयो चए थो सिर ते सूंहें ताज सोनो ऐं जुती जंहिं सोन वारी सा नबी सलमान जाई मोर मिठड़ी माहे पारी सा बि दासी दर बतूली थी तबानी ॾे बुहारी हित खजी खाबड़ विहाणो हुत Created with free version for non-commercial use. रहबर शाह मर्दा मुर्तज़ा जी मालिकाणी जन्नत मंझी राज राणी सबर रज़ा जी मुंहिंजा साईं शहनशाह अली मुर्तज़ा जो वॾो शान आहे अमा फातिमा जो वॾो शान आहे हज़रत सलेमान चढ़ियो ॿेड़ी ते जो चढ़ियो त मीर पार जी धीअ कोजड़ी हिकिड़ी वेठी दिलि में ख़्यालु आहे त हिन सां बि को शादी कंदो हज़रत सलेमान खे हर नबी खे हिकु मौजो मिलियल हो हज़रत सलेमान खे अंगुश्ती मुंडी मिलियल हुई जेको मौजो जंहिंजे ज़ोर ते जिन इंसान हवा पखी परंद चरंद सभु हुनजे कब्ज़े में हूंदा ईअं जो कछे ते हथु रखी वेठो कुदरत उहा मुंडी किरी पई ॿेड़ी खां परी बार लथो हाणे साईं काॾे वञे छो त जेका मुंडी उहा वई जंहिंजे ज़ोर ते हुकूमत आई हिनजी उहा वई हली भर में मीर बारनि जा झुगड़ा वियो हुते उहे वरी नंढा दरा वठी टीननि में विझी उनखे काढ़ींदा आहिनि त उन्हनि मां जो वह निकिरंदी आहे उहा कढनि पिया उन्हनि खे चई को नंगरड़ो करायो उन्हनि चयोसि त असां पाण मिसकीन आहियूं जेकॾहिं हिन बठर ॿारी ॾे हिन बठनि खे त पोइ असां कमु करणु लॻो जंहिं ॿेड़ी ते टपायो जंहिंजी न्याणी कोजड़ी उन जो ॾिठो त जवान नबी सुहिणा त हुया
चई त इहो एॾे छो बीठो आहे उहो आयो अची चयसि त यार तूं मुंहिंजी ॿेड़ी ते हली बीह ऐं पोइ तोखे मां कुझु ॾींदुसि उन मज़ो हे आयो जो बीठो अची ॿेड़ी ते चयसि त हाणे ॻाल्हि ॿुध तूं ॿेड़ी ते कमु त करे थो तोखे ॾियां थो पर शर्त हिकिड़ो अथई चए कहिड़ो चए मुंहिंजी हिन धीअ सां बि शादी करणी पवंदई हाणे मजबूर थी वियो जंहिं ते टोक कई आहे दिलि में ख़्यालु कयो आहे उन सां हिनजी शादी थी वई कुदरत अलाह जी हिकिड़े ॾींहुं मच्छी मरे अहिड़ो कुरड़ो हथु अची वियो उन खे जो चीरनि फाड़े त उहा मुंडी हथु अची वई उहा साॻी मुंडी हाणे उहा मुंडी छा आई उहा मुंडी अंगुश्तरी उहा आई जो पूरी दुनिया जे मथां बादशाही पियो करे हज़रत सलेमान पर उहा मुंडी कंहिंजी शहनशाह मौला इमाम जी मौला काइनात जी मुंडी जेका निमाज़ पढ़ंदे पोयां सवाली सॾु करे पाण उन खे ॾेई छॾनि छा में ज़कात में 40 हिसे में हाणे उहा मुंडी अली साईं जी ज़कात में वई माना 40 Created with free version for non-commercial use. दुनिया ते बादशाही त अली जूं 40 बादशाहियूं वेड़ियूं हूंदियूं सुभान अल्लाह शान आहे न सुभान अल्लाह चए थो सब लक़ब सैयदा संदान नूर अतर मां इनायत आ बतूल ऐं पाक ज़हरा जन्नत ख़ातून जी तहारत ना निफ़ास साइण ॾिठो को निजिस कॾहिं का नकात हिकु नफ़िल 19 पारा ताहिरा जी ॾिस तलावत हुइस मुसलो ऐं मुसाफ़ विंदर सुबुह ऐं मसाजी तबती न तलब ताहिर ख़ूब हुई ख़ैरुन निसा जी अवा इमाम हुसैन अलैहिस्सलाम 8 वरनि जा थिया तॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम दुनिया मां पर्दो कयो जॾहिं पाण तवलिद थिया तॾहिं 19 पारा क़ुर शरीफ़ नाज़िल थी चुको हो अमां उहो नफ़िल में पढ़ंदी इमाम हुसैन जन तवलिद थिया आया जीअं न तीअं 19 पारा अॻ में ई यादि आहे अॻ में हाणे निस्बत बीबी जी कहिड़ी जो उहे 19 पारा हिकिड़े नफ़िल में पढ़ंदी हुई पोइ उन वक़्तु अमां साईं खे कुझु तकलीफ़ ई नंढड़ा ॿार बि पोइ पंहिंजे बाबे खां बानी घुरी आऊं पोइ हुज़ूर अलैहिस्सलाम हिकिड़ी जंग में हिकिड़ी माई जेका ई माल गनीमत में हिसे में Created with free version for non-commercial use. नालो मैमूना हो मैमूना नाले हुज़ूर अलैहिस्सलाम जी बि घरवारी आहे हिकिड़ी घरवारी हुई अज़वाज मुतहरमा बीबी मैमूना उहा बीबी मैमूना बि हीअ बीबी मैमूना बि हुज़ूर साईं उन खे हुकुम फरमायो त तव्हां मुंहिंजी न्याणी जी ख़िदमत में वञो उते आई चए त मूंखे तव्हांजे बाबे जी मां पंहिंजो माल गनीमत में उन जे हिसे में आई हुयमि उन तव्हां ॾे मोकिलियो आहे चए असां त ग़ुलामनि खे आज़ादु कंदा आहियूं तूं आज़ादु आहे पंहिंजे अबनि ॾे भाइनि ॾे हली वञ पंहिंजे अबे ऐं भाइनि ॾे हली वञ चवणु लॻी त न जंहिं अमा फातिमा जी ज़ियारत कई उहा औरत वञे काॾे जंहिं अली जो घर ॾिठो उहा वञे काॾे चए त मां तुंहिंजी बानी आहे मां न वेंदुमि चइजे न वेंदी आहे त पोइ बानी न पर साहेड़ी थी हिकु जहिड़ियूं थी रहंदियूंसीं मसावा ते मोहम्मद ई मुजिब रहंदियूंसीं जे हिकु टोयो मां पीआं त हिकु टोयो तूं पीउ हिकु मशके जी पाणी जी मां भरियां त हिकु तूं भर हिकु ॾींहुं घर खे मां ॿुहारी ॾियां त ॿिए ॾींहुं तूं ॾे अहिड़े हिसाब सां इन वाइदे ते मुतफ़िक़ थी रहण लॻी बीबी मैमूना कुदरत अलाह जी हलंदे हलंदे हिकिड़े ॾींहुं अमा फातिमा जो वारो हुजे चकी पई पीए होॾो जेको बीबी फातिमा खे चवण लॻी बीबी मैमूना त तव्हां ॿार खे परचायो सरचायो मां थी चकी पीआं पोइ इन जो अजर मूंखे ॾिजो मज़दूरी ॾिजो चए हा बीबी फातिमा जे वारां तरफ़ां हुन चकी पी थी चयसि हाणे अजर ॾे पोइ घुरण वारी केरु आई बीबी मैमूना आई अब घुरण जी अगरि चऊं पिया न त घुरण बि कंहिंखे ईंदो आहे सॼी दुनिया खे घुरण न ईंदो आहे जॾहिं न ॾाढी सां दरवाज़ो पियो ॿुहारे हज़रत सलमान फारसी न तॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम जन आया पुछियोसि त ओ सलमान छा जेकी घुरिजई सो चओ चयसि त जेकी तुंहिंजे शान वटो हुजे सदके इन जे शान अथऊं त घुरण जो तरीक़ो ॾिसो चयसि त जेकी घुरणो थी सलमान घुर चयसि जेकी तुंहिंजे शान वटो हुजे हाणे मुस्तफ़ा जे शान वटो त मुस्तफ़ा जी ज़ात आहे न ॿियो केरु आहे चए सलमान में न आल बैतरी तूं असां आल बैतन सो हिकु घुरण आयो सलमान फारसी खे ॿियो घुरण आयो त बीबी मैमूना खे घुरण आयो कहिड़ो घुरण आयुसि चयसि त इन जो अजर मूंखे ॾे बीबी साहब हिन ते दम कयो क़ुर जी हाफ़िज़ानी पर साल पोइ ज़िंदह रही कॾहिं बि क़ुर शरीफ़ खां सवाइ लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे उथणु वेहणु घुमणु ॻाल्हाइणु सॼो जेकी बि को ॻाल्हाईंदो हुओ क़ुर शरीफ़ जी आयत में कंहिंसां ॻाल्हाईंदी बि क़ुर शरीफ़ जे आयतनि में माना अहिड़ी आयत पढ़े जंहिंमें हिन जो उहो कमु हुजे अहिड़े नमूने हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक नाले हिकिड़ो सहाबी आहे सहाबियुनि जो वॾो शान आहे हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जन फरमायो त सहाबी घोड़े ते चढ़ियो अचे उन सहाबी जे घोड़े जे सुंभनि सां मिटी उॾामे त मां पीरान पीर उहा अखियुनि में पायां मां एॾो सहाबी जो शान आहे उहो पियो घोड़े ते उहो उठनि ते सुवार आहे हिक ते माल लॾियल अथसि हथूं पाणी मशके जूं वग़ैरह ॿिए उठ ते पाण सुवार आहे बयाबान मां हलंदो मदीने तरफ़ रवां दवा आहे मके पाक हज जे इरादे सां उहो त रिवायत करे त मां हिकिड़े बयाबान खां उकरी खयाबान में आयुसि जिते 2-3 वण हुआ उते उठनि खे छोड़ियुमि
त झट हिते ही वण मुंहिंजे वातोरनि मां उन मुंहिंजे वणनि में हेॾे होॾे जो घुमियमि उन जंगल में त हिकिड़ी सांवरी औरत वेठी आहे Created with free version for non-commercial use. हिन बयाबान में झुगटो आहे वणनि जो उते हीअ औरत कीअं अकेली अची पुछियोमांसि त केरु आहीं त उन जवाबु कहिड़ो ॾिनो ईअं न चई त मां बीबी मैमूना आहियां ईअं न चई त मां फातिमा ज़हरा जी बानी आहियां अली साईं जी बानी आहियां न हबशा जे सरदार जी धीउ आहियां न छा चयईं पुछियोमांसि हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक थो चए पुछियोमांसि केरु आहीं चयईं कुल सलामन फसो फतालमन तूं पंहिंजो क़ुर शरीफ़ जी आयत पढ़े तूं सलाम चओ पंहिंजो पाण सम्झी वा अस्सलाम अलैकुम मुस्लमान खे चवंदो आहे पुछियोमांसि किथां थी अची चयईं तनहदून में मकान भई क़ुर शरीफ़ जी आयत हू परे खां मूंखे पुकारींदा हूंदा चयोमांसि भला हिते भुलिजी आई आहियां हाणे हज़रत अब्दुल्ला उहा असां बि पुछेसि थो हिते भुलिजी आई आहियां आईं चई मई यादे अलाह फला मुदिल लहू अलाह जंहिंखे हिदायत कंदो आहे तंहिंखे को बि भुलाए नथो सघे चई मां हैरान थी पुछियोमांसि भला तूं जिन आहे या इंसान आहे जेको सुवाल थो कयां क़ुर जी आयत थी पढ़े चई या बनी आदम ख़ुज़ू ज़ीनत कुम जवाबु इहो ॾिनई आदम जी औलाद तूं पंहिंजी ज़ीनत खे सुञाण जीअं माना तूं आदम जी औलाद आहे तीअं मां पुछियोमांसि त भला काॾे वञण जो Created with free version for non-commercial use. हिजुल भई तला जी ज़ात इंसाननि ते हज फर्ज़ कयो आहे सम्झुमि त हज जे सम्झुमि त कंहिं काफ़िले खां टुटो आहे पुछियोमांसि त भला काफ़िले खां टुटे घणा ॾींहं थिया थी चए ख़लक न समावात वल अर्द फी सितत अयाम अलाह जी ज़ात ज़मीननि ऐं आसमाननि खे 6 ॾींहंनि में जोड़ियो आहे सम्झुमि त हिनखे काफ़िले खां टुटे 6 ॾींहं थी विया चयोमांसि त भला कुझु खाईंदी आहे पीअंदी आहे चयईं त वजालना जसद अलाह याकुलू न ताम अलाह जी ज़ात जसद ख़ाकी ॾेई इन जो ताम करार कयो आहे माना मां खाईंदमि पोइ मां हुनखे नंगर करायो पाणी पीआरियो चयोमांसि त हाणे हुन लाॾू ऊठ ते तूं चढ़ हिन ते मां चढ़ां जंहिं ते ॿियो ॿार हुयो चयईं त लायो कलिफ़ुल्लाह नफ़्सन इला वसा अलाह जी ज़ात कंहिंखे नफ़्स खां वधीक तकलीफ़ न ॾींदी आहे जंहिंमें जेतिरो साण जो मादो हूंदो आहे उनखे ओतिरी तकलीफ़ ॾींदी चयसि त पोइ मां इन ऊठ ते न चढ़ंदमि छो त हुन ते अॻे ई ॿार आहे चयसि त भला मासां गॾु हिन ऊठ ते चढ़ चए लौका नफ़ी मालियतन इल्लल्लाहु लफ़सदत जे ज़मीन ते 2 अलाह हुजनि त जहिड़ो थींदो जंहिं महिल मां सम्झमि त मर्द ऐं औरत गॾु थींदा त शैतान Created with free version for non-commercial use. ऊठ ते सवार थी मां मुहार खां वठी थो हलां चई ठीकु आहे ऊठ ते सवार थी उठो थियो चई सुभान अल्लाह जी सखर लना हाज़ा पाक आहे उहा ज़ात जंहिं मूंखे सवार कयो हाणे हलंदा पिया वञूं मदीने जे तरफ़ हलंदे हलंदे कुझु वक़्त खां पोइ ॾिठोसीं त बयाबान में परे हिकिड़ो काफ़िलो आहे उन जा माण्हू जेके आहिनि हेठि जातियूं था पाइनि पिया हेठि जीअं आहोड़ियूं था ॾियनि पिया के पेरा था ॾिसनि या छा मूंखे चई शक पियो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक फरमाए थो मूंखे शक पियो पुछियोमांसि त मता तोखे ॻोल्हनि था तुंहिंजे काफ़िले वारा सो नालो ॾस त मां सॾु कयां पोइ नाला छा ॾसियां या दाऊद ना जालना का ख़लीफ़तन फिल अर्द या मूसा नी अल्लाह या ख़ुज़िल किताब मां मोहम्मद रसूलुल्लाह 4 आयतूं पढ़ी वई जंहिंमें चइनि नबियनि जा नाला दाऊद मोहम्मद ऐं साईं या ऐं मूसा इहे नाला वठी मां सॾु कयो त ओॾो 4 माण्हू भॼंदा आया अची हिनजी कदम बोसी कयूं मूंसां बि मिलिया पुछियोमांसि छा थींदा थी चए अलमाल वल बनून ज़ीनत हयात दुनिया माल ऐं औलाद ज़ीनत दुनिया जी सम्झमि त औलाद Created with free version for non-commercial use. मन इस्ताजरतल कवियुल अमीन ऐं मुंहिंजी औलाद तव्हां हिननि खे अजर ॾियो पोइ उन्हनि मूंखे तहाइफ़ ॾिना उहे मां वरिता ऐं उहा पंहिंजनि सां हली वई या केर आई बीबी मैमूना आई जंहिंसां निस्बत ई अमा फातिमा सां जेका करबला में बि हुई जंहिं वटि नुस्ख़ो हुयो चांदी जो जंहिंजे करे हुन ते लक़ब आयो दाई फिज़ा जो पोइ उहा दाई फिज़ा सर बि दाई फिज़ा 20 साल अमा फातिमा खां पोइ ज़िंदा रही पर क़ुर खां सवाइ कॾहिं हर्फ़ न ॻाल्हायो आहे मुंहिंजा साईं सो अर्ज़ु कयो सभु लक़ब सैयद संदान नूर अतार मां इनायत आ बतूल पाक ज़हरा जन्नत ख़ातून जी तहारत नानिफ़ा साइण ॾिठो को निजिस कॾहिं का नकात हिकु नफ़िल 19 पारा ताहिरा जी ॾिस तलावत मुसलो ऐं मुसाफ़ विंदुर सुबुह ऐं मसाजी तबाती क़ल्ब ताहिर ख़ूब बि ख़ैर मसाजी Created with free version for non-commercial use.